नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे बिरिया सिटी मां ख़बर ॾींदा आहियूं। बिरिया सिटी क़ौमी शाहरा बाईपास ते शिया उलमा काउंसिल ऐं GSO पारां मचसाने खिलाफ़ मौलाना खादिम हुसैन करबलाई, शफी मोहम्मद दश्ती, मोहसिन अली वंगाणी, अजब कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हयो वियो। धरणे में शरीक लब्बैक लब्बैक या हुसैन जा नारा हणी रहिया हुआ। उन मौके ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मचसाने जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी हज़ारा बिरादरी जे बेगुनाह मज़दूरनि खे शहीद करे दहशतगर्दनि इहो पैगाम ॾिनो आहे त हू रियासत खां वधीक ताक़तवर आहिनि। हुकूमत खे घुर्जे त साने में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे मक़तूलनि सां इंसाफ़ कयो वञे। मक़तूलनि जा लाश इंसाफ़ वठण लाइ 4 ॾींहनि खां पयल आहिनि, पर वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान जी बेहसी आहे जो अञा ताईं मक़तूलनि सां दर्द वंडण नाहे पहुतो। हिननि चयो त हितां जी पुलिस असांखे धरणो ख़त्म करण जो चयो। असां पंहिंजी क़यादत सां राब्ते में आहियूं ऐं बिरिया सिटी बाईपास ते 2 कलाकनि ताईं धरणो एहतजाज रिकॉर्ड कराए सुभाणे ताईं मुलतवी कयूं था। उन मौके ते इंतजामिया हवाले सां SHO बिरिया सिटी हनीफ महर मीडिया खे ॿुधायो त असां मचसाने जे मक़तूलनि जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं धरणो पुर अमन तौर ते ख़त्म करण सबब शिया उलमा काउंसिल जा शुक्रगुजार रहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।